ज़िंदगी ड्रामे जी 265 क़िस्त में अव्हां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान ऐं कमीने कमाल ख़ान जे विच में हिकु खूनी तकरार जनम वठंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जो लापता थियण आख़िर उनजो सबब छा आहे? किथे ईअं त न आहे जो ज़हर ज़िंदगी ड्रामो अनक़रीब बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां जेकॾहिं अव्हां तमामु घणा उनखे ख़्वाहिशमंद आहियो, ॾिसंदा आहियो, उनजा इंट्रस्टेड आहियो, उनजा परस्तार आहियो, त पोइ काइंडली मुंहिंजी हिन वीडियो सां गॾु हूंदा, छो त मां हिन वीडियो में अव्हांखे कंप्लीट इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। जी हाँ नाज़रीन, आख़िर रबन, आज़म मेंगल ऐं मीरा रिमशा शहज़ादी वया त वया केॾांहुं? छा ज़मीन खाई वई या आसमान निकिले वियो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर छा स्क्रिप्ट न लिखियो या वरी डायरेक्टर पसंदि कोन कयो? नाज़रीन, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां ॾिठो हूंदो त मीरा मुसलसल तमामु ज़बरदस्त परफॉर्म कई। मीरा हिन वक़्तु पेट भरे सां आहे, मतिलबु त रियल पेट भरे सां आहे। हुनखे हक़ीक़ी मतिलबु ड्रामे खां अलॻि हुनजी जेकी लाइफ आहे, उन लाइफ जे हवाले सां उहा उमेद सां आहे। हुनजो पेट भरियल आहे, मतिलबु ॿार थियण वारो आहे। हुनजो पंहिंजो महीनो आहे ऐं पंहिंजे महीने जे करे मीरा जो जेकर तव्हां 200 क़िस्तुनि खां पहिरें ऐं 220 क़िस्तुनि खां पहिरें जा सीन ॾिसंदव त उनमें अव्हांखे मीरा जो पेट अल्हम्दुलिल्लाह मतिलबु हमल तमामु घणो तव्हांखे शो थींदो। बहरहाल इन करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टर ऐं राइटर मिली करे हिकु मैनेजमेंट कई त बाबा मीरा खे हाणे थोरो रेस्ट जी ज़रूरत आहे, छो त हीउ पंहिंजो महीनो आहे। उनखां पोइ उनखे 2-3 महीना ॿिया बि लॻी सघनि था। मतिलबु त मीरा मुसलसल 2 या 3 महीना अव्हांखे लापता नज़र ईंदी। बहरहाल मीरा जो ज़िक्र बि घटि पियो थिए, छो त हिन वक़्तु नवां किरदार बि अची चुका आहिनि। जेकॾहिं मीरा जो ज़िक्र न थींदो त ज़ाहिर आहे रबन कीअं ईंदो। बहरहाल रबन अव्हांजे इंतज़ार जूं घणियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। रबन तमामु जल्द ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हांजे साम्हूं ईंदो ऐं पंहिंजी मीरा जे इंसाफ़ जे लाइ रईस गफ़ार ख़ान जे दर जो जेको आहे दरवाज़ो ज़रूरु खड़काईंदो ऐं उमेद आहे त रबन सां इंसाफ़ ज़रूरु थींदो, छो त हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान ऐं कमीने कमाल ख़ान जे विच में हिकु वॾो तकरार जनम वठी चुको आहे ऐं ॿिन्ही भाइरनि जे विच में जेकियूं ज़मीनूं हुयूं, विरासत हुई, उहा विरहाइजी वई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजे YouTube चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा, अव्हांजी महिरबानी थींदी, पर अव्हांजो बैलेंस घटि कोन थींदो। थैंक्स फॉर वॉचिंग असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।